खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब खैरपुर अल आबाद जो रिहायशी लुत्फ़ुल्ला उजण वलद फ़तेहुल्ला उजण पंहिंजे भाउ नसरुल्ला वलद फ़तेहुल्ला उजण सां लातल्की जो इज़हार कंदे हिन चयो त मुंहिंजो नालो लुत्फ़ुल्ला उजण आहे, वलद फ़तेहुल्ला उजण। मां पंहिंजे नंढे भाउ नसरुल्ला उजण खां लाताल्कीअ जो इज़हार थो कयां ऐं पंहिंजे घर वारनि जे तरफ़ां। हू उन्हनि जा चाल चलन सुठा न हुया, पाड़े वारनि सां सुठो न हलंदो हुयो, जंहिंजे करे मां उन खां लाताल्कीअ जो इज़हार थो कयां। मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं उन अमल जो हो पाण ज़िम्मेवारु रहंदो। ऐं अॼु खां पोइ जेको बि उहो अमल कंदो उन जो ज़िम्मेवारु उहो पाण रहंदो। बराए महिरबानी असांखे उन में न घसीटियो वञे, न छिकियो वञे। जेको बि अमल कंदो उन्हनि जो ज़ाती अमल सम्झो वञे, उहो पंहिंजी ज़ात जे तरफ़ हूंदो। उनजे जेको नफ़ो नुक़सानु हूंदो उहो उन भाइयो वञे। असांजो उन सां को बि तालुक़ु न आहे।